आधी रात खां बाद में इन ज़मीन ऐं आसमान जो पाण में कनेक्शन कहिड़ो जुड़ंदो आहे। अध रात खां बाद में कुरान ऐं सुन्नत जा दलालत पंहिंजी ॻाल्हि ते, पर मौजूदा साइंस में इन ॻाल्हि खे तस्लीम थी करे त जॾहिं अधु राति गुज़रंदी आहे त अजीब दुनिया जो नज़ारो थींदो आहे। हिन ज़मीन जो आसमान सां हिकिड़ो कनेक्शन जुड़ंदो आहे। उहा कहिड़ी शइ आहे? उहा हुज़ूर फरमायो त हर राति अध राति खां पोइ हिन दुनिया वारे आसमान ते अल्लाह पंहिंजे शान जे मुताबिक़ नुज़ूल फरमाईंदो आहे। पोइ हिन दुनिया जे आसमान ते कीअं थो नुज़ूल फरमाए? जीअं हुनजो शान आहे। आलम में लिखियो आहे अल्लाह जी रहमत मुराद आहे त ख़ुदा जी ख़ुसूसी रहमत हर राति अध राति खां पोइ अचे बाद में थिए थी त हर राति शबे क़दर आहे जो ख़ुदा नवाज़ण जे लाइ दुनिया जे आसमान ते या अल्लाह जी रहमत अचे थी। पर जेका शबे बरात थी अचे या लैलतुल क़द्र थी अचे अध राति खां न, पोइ वरी इन्हनि में ईअं थींदो आहे जो सिज लहण खां वठी अल्लाह पंहिंजे शान जे मुताबिक़ दुनिया जे आसमान ते बहाना छॾा हाणे ई तयारी कई। सवे साल सदियों गुज़रो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो। चओ वरी आवाज़ सां सभई सुभाणे अल्लाह। सवे साल सदियों गुज़रियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो। सायो कर मुसलमान छॾे ॾे कहानो, सायो कर मुसलमान छॾे ॾे कहानो। लखे कई जारिया लखे कई मारिया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। चओ सभई चओ सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मीन के तराया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। मिट्टीअ मां आदम जो जिस्म पे बणायो बिना पीर ईसा नबी कहे बणायो। फिरौन जे झोलीअ में मूसा कहे पायो, फिरौन जे झोलीअ में मूसा कहे पायो। ज़मीन जे तख़्ते ते नबी कहे घुराया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। चो सो अल्लाह अल्लाह अल्लाह। इस जो चंद्र तारा कया कई बेरोशन बिना वदे कपड़े बिना रमज़ुरो सदन के सरचाए दिसे कौन दोहन सदन के सरचाए। और आवाज़ सुभान अल्लाह जा। माण्हू के माण्हू जी गिलाए ग़लती कंदो आहे, कंहिंजी कंहिंजो ॾोहारी थींदो आहे, उन ते वेंदो आहे माफ़ी जे लाइ या मेण वठी वेंदो आहे। पहिरियों त ताना ॾींदो मेणा ॾींदो, हीअं कयो मां हीअं कयो तो मूंसां हीअं कयो मां तोसां हीअं कयो। सभ मेणा ॾेई रखो पोइ चवंदो ठीकु आहे भला हेतिरा वठी आयो आहियां माफ़ कयो मां। इहो भई माण्हू जो कमु, पर अलाह जो कमु ईअं न। वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह। कहिड़ा बि ॾोही हुजनि, कहिड़ा बि मुजरिम हुजनि, कहिड़ा बि ख़ताकार हुजनि, फरमाईंदा जॾहिं माण्हू ख़ाली हथ दुआ था खणंदो आहे, मिशका शरीफ़ जी हदीस आहे। हीअं हथ माण्हू खणंदो आहे मौला
मुझे दुआ कबूल कर। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना व क़िना अज़ाबन्नार। ए बादाई दो रहे तो हुजूर फरमाइंदा अल्लाह फरमाइंदो बाना पंहिंजे हथनि खे हेठि कर, मूंखे तुंहिंजे हथनि खे खाली मोटाइण में वॾो हया थी रहियो आहे। जो खाली हथ खया अथई मारा तो तुझा खाली कीअं मोटाइणा, हथ खया अथई हथ हेठि कर जेको घुरे अथई मारा तो तोखे ॾेई छॾियो। न पुछे त हेड़ो ॾोही या कीअं माफ़ी ॾियां, हेड़ा जुर्म करे या कीअं माफ़ कयां। हे ॾोह कया अथई वॾा वॾा कबीरा गुनाह करे आयो, कीअं मां तोखे माफ़ कयां। न कंहिंखे न को मेणो न को तानो, बसि जेके आयासीं अॻियां जो सुभाणे अल्लाह। सदन के सर चाहे इसे कौन दोह, सदन के सर चाहे इसे कौन दोह, सदन के सर चाहे इसे कौन दोह। हवा बाहे पाई दरिया कहीं बहाया, चौसो अल्लाह अल्लाह अल्लाह। माण्हू जे अंदरि अहिड़ो त क़ुरान इनकलाब आंदो। बसि हिकिड़ी ॻाल्हि आहे मां बयानु कयां थो, इन खां पोइ तक़रीर मुंहिंजी ख़तमु। वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह जो नमाज़ कयां थो। नबूवत जो 5 साल हो, अबा काम साल माना 5 साल हुजूर जे ऐलान नबूवत के थिया हा। रजब जो महीनो हो, नबूवत जो 5 साल हो। साहबा किराम मक्के में मक्के जे मुशरिकन जे करे, काफ़रन जे करे, उन जे ज़ुल्म जे करे, सताइण जे करे जॾहिं साहबी तकलीफ़ वारा थिया, तंग थिया, हुजूर खां इजाज़त घुरियो त साईं इजाज़त ॾियो त कंहिं न कंहिं मुल्क ॾे हिजरत कयो। ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे, वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह। साईं हिजरत कयो। हुजूर फरमायो ठीकु आहे हिजरत कयो, पर हाणे हिजरत थींदी काॾे? ऐलान नबूवत जो साईं फरमायो मके में ऐलान खे थिया हाणे 5 साल, अञा वादवी जी थी कान्हे। दुनिया जा वॾा वॾा वॾियूं ताक़तूं कुवतूं, छो अमेरिका जहिड़ी कुवत, उन वक़्त में कैसर ऐं फारस, दुनिया जूं वॾियूं ताक़तूं रूम ऐं फारस, सुपर ताक़तूं दुनिया जो सभु इस्लाम जा मुखालिफ। मके में ख़ुदि हुजूर जिथे आया मुशरिक हुजूर जा मुखालिफ। जंहिं मुल्क ते हुजूर हिजरत जी इजाज़त फरमाई उहो मुल्क हो हबशे जो, उतां जो बादशाह हो नजाशी। साईं फरमायो ठीकु आहे हबशे हिजरत कई। उहो हबशे जो जेको बादशाह हो उन जो जेको मज़हब हो ईसाई हो, पर ॿियनि बादशाहनि वांगुरु न हो, रहम दिल हो, इंसाफ़ पसंदि हो। हुजूर उन जे रहम दिलीअ जा वाक़िया ॿुधा। साईं फरमायो इहो भलो बादशाह आहे, रहम दिल बि आहे, इंसाफ़ वारो बि आहे, पर मुंहिंजो त ज़ौक़ ईअं थो कमु करे त हुजूर खे ख़बर हुई त ॿियनि बादशाहनि खां पहिरियां मुस्लमान थियण वारो इहो ई बादशाह आहे। तॾहिं हुजूर इजाज़त ॾे वञो। पहिरें जथो जेको साहबा जो हुयो 11 मर्द 4 औरतूं, जिन में हज़रत उस्मान साईं बि हो पंहिंजे घर वारी समेत जो सुञाण। ये इस्लाम में पहिरीं हिजरत जेका हबशे जे तरफ़ थी आहे। समुंड ते वरी पता सहाबी ॿेड़े में चढ़िया, मुशरिक पुठियां भॻा, पर ॿेड़ो साहब जो पहिरियां ई रवानो थी चुको। सफ़र करे अची हबशे में पहुता, नजाशी बादशाह सां मिलिया, मके मां आया आहियो, मुस्लमान हूं, अल्लाह जे आख़िरी नबीअ जा उम्मती आहियूं, तो वटि असां पनाह वरिती आहे, रहंदा तुंहिंजे मुल्क में रहो। सिलसिलो जो शुरू थियो त तक़रीबन हिकिड़ा पहिरीं आखेब मुस्लमान जी वई, वरी ॿियो ग्रुप जमात वई, 82 मर्द अलावा उन जे औरतूं ऐं मर्द वञी हबशे में पहुता, जिन में हज़रत अली साईं जो भाउ हज़रत जाफ़र बिन अबी तालिब हुयो। जो सुभाणे अल्लाह, मके वारनि खे ख़बर पई त मुस्लमान विया हबशे में,
ऐं हबशे जो बादशाह हुनखे इज़त सां रहायो वेठो आहे। हिननि खां हज़म ॻाल्हि कान थी जो हाणे हिकिड़ो वफ़द तयारु कयो ऐं मोकिलियो हबशे वारे बादशाह ॾे हिन जे ख़िलाफ़ उते वञी प्रोपेगेंडा कयो मुस्लमाननि जे लाइ त जीअं हू उन्हनि खे पंहिंजे मुल्क मां कढी छॾे। हाणे हीअं कयो त तोहफ़ा तहाइफ़ गॾु कयो। पोइ मके वारनि तोहफ़ा तहाइफ़ घणा गॾु कया। मके में मीटिंग कयो। बरुकनी सफ़ीर मुक़ररु कयो त ॿ माण्हू सफ़ीर मुक़ररु था इहे वञो हबशे ॾे। पर तोहफ़ा तहाइफ़ खणो पहिरियां वञी बादशाह जे हेठनि माण्हुनि खे ॾिजो। थींदा न चेला चमचा थींदा आहिनि पहिरियां बाबा चेला चमचा जेके उन्हनि खे ॾिजो छो त इहे हूंदा जेके तव्हांखे वॾे बादशाह ताईं पहुचाईंदा। ऐं सुभाणे कोई बि मसालो थियो इन्हनि चेलनि चमचनि खे जो तव्हांजो तोहफ़ो पतल हूंदो हिमायत जी ॻाल्हि थींदी त बादशाह वटि ईअं ई तव्हांजी हिमायत कंदा। मके वारनि जो ॿिनि माण्हुनि जो सफ़े सिफारती ग्रुप निकितो हबशे में पहुता। हेठियां जेके हुनजा बादशाह जा चेला हुआ तोहफ़ा तहाइफ़ उन्हनि खे ॾिनो। उहे बि सम्झो बाबा हे के भला माण्हू आहिनि असांजे तोहफ़ा खणी आया आहिनि। बाबा किथां आया हो मके मां छा मक़सदु आहे जो बादशाह सां नजाशीअ सां मिलंदासीं। नजाशी ताईं हुनखे वञी पहुचायईं। बादशाह नजाशी वेठो आहे। मके वारा ॿ माण्हू विया जो असां तो वटि आया आहियूं मके वारनि जा तर्जुमान थी करे। असांजे मके जे शहर में हिकिड़ो शख़्स पैदा थियो आहे पाण खे अल्लाह जो नबी सॾाए थो माण्हुनि खे हुन बेवकूफ़ बणाए छॾियो आहे। हिते हुनजा माण्हू कुझु तो वटि आया आहिनि। इहे तुंहिंजे मुल्क में फसाद फैलाईंदा ख़ल्क़ खे तुंहिंजो बाग़ी बणाईंदा। असां मके वारनि जो पैगाम खणी आया आहियूं। इन्हनि खे पंहिंजे मुल्क मां कढ असांजे हवाले कर। असां इन्हनि खे वापसि मके वठी वेंदासीं वरन तुंहिंजे रैयत जा माण्हू तुंहिंजा बाग़ी बणिजी वेंदा। असां तुंहिंजे ख़ैर सलामत जो पैगाम खणी आया आहियूं। इन्हनि खे असांजे हवाले कर। बादशाह पंहिंजे जेलनि चमचनि खे ॾिठो जेके हेठियां माण्हू आहे। तव्हां छा था चओ? हा सही आहे सच्ची हक़ ईअं आहे। हे सही था चवनि। इहे अलाए केरु माण्हू आया आहिनि न को तव्हां हुनखां पुछो न को छा हुनखे रहणो ॾिनो अथव। वाकई हुनखे ॿाहिरि कढो अजाई ख़ौफ़ खां असांजे मुल्क में वॾा फॾो फसादो कनि। बादशाह रहमदिल माण्हू चई न ईअं न थींदो। ख़ाली हिननि जे चवण ते वापसि उनखे कोन कंदुसि। उन्हनि खे घुराईंदुसि उन्हनि खां पुछंदुसि जे हिननि जी ॻाल्हि सही आहे त उन्हनि खे वापसि मोकिलींदुसि। जेकॾहिं हिननि जी ॻाल्हि ग़लति आहे त हुननि खे हिते रहणु ॾींदुसि। पर इंसाफ़ जी तक़ाज़ा ॿिन्ही खे ॿुधो। घुरायो मुस्लमाननि खे। मुस्लमान आया बादशाह बीठा। मुस्लमाननि जी अॻुवाणी करे रहियो हो हज़रत जाफ़र बिन अबी तालिब रज़ी अल्लाह तआला इस्लाम जो पहिरियों सफ़ीर नजाशी बीठो आहे। इस्लाम जी तर्जुमानी करे रहियो आहे। इस्लाम जूं ख़ूबियूं ॿुधाए रहियो आहे। नजाशी पुछो ही तव्हांजी शिकायत खणी आया आहिनि छा था चओ? जिसे मां ॿुधायो। हज़रत जाफ़र बिन अबी तालिब फरमायो बादशाह सलामत असां जाहिल हासूं। असांखे का ख़बर कान हुई न को हलाल जी ख़बर न को हराम जी ख़बर न को असांखे हक़ जी ख़बर न को बातिल जी ख़बर। असां त बुतनि जा पूजारी हासूं मुर्दार खाईंदा हुआसीं हराम खाईंदा हुआसीं निपट सां जाहिल हासूं। का असांखे ख़बर कोन हुई। पंहिंजे हथ सां बुत तराशे पाण उन्हनि खे सजदा कंदासीं। ज़माऊं आम शराब आम ख़राबियूं आम हर गंद असां मंझि हुयो। पोइ अल्लाह महिरबानी फरमाई मुहम्मद करीम जे सूरत में असांजे नबी मोकिलियो। असां जाहिलनि खे रस्ते ते आणण वारो अल्लाह जो इहो नबी आहे। हलाल हराम जो फ़र्क़ु ॿुधाइण वारो इहो नबी आहे। सही ग़लत खे फ़र्क़ खे ॿुधाइण वारो इहो आहे। हक़ बातिल जी ख़बर ॿुधाइण वारो इहो आहे। सभु कुझु उन असांखे ॿुधायो आहे। सभिनी बुतनि खां असांजे पेशाननि खे परे करे हिकु ख़ुदा जे हुज़ूर में असांजे पेशाननि खे झुकाइण वारो मुहम्मद रसूलुल्लाह आहे।
असां गुमराह हुआसूं असांखे हिदायत जे रस्ते ते आणण वारो हो सही रस्ते ते आणण वारो हो हज़रत अबी जाफर बिन अबी तालिब इहा ॻाल्हि ॿुधाई जाफर बिन तालिब जी ॻाल्हि ॿुधी करे मके वारनि खे चवणो मके वारो वापसि हलिया वञो तव्हांजी का बि हिन जे ख़िलाफ़ शिकायत कान ॿुधी वेंदी ही जेका ॻाल्हि ॿुधाए रहिया आहिनि सा सही आहे ॿाहिरि निकिता पर हिननि खे सुख कोन आयो चयो असां वरी मिलंदासीं बादशाह सां छा कंदव की वरी ॿी ॻाल्हि कंदासीं वरी ॿिए ॾींहं ते सिधो बादशाह हाणे छा आहे जी साईं ये सही न थे कि जो अकीदो सही कोने मुसलमाननि जो कीअं जिन खे घुरा ये छा था चवनि तव्हांजो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ था चवनि त इहो बीबी मरियम जो पुटु आहे अलाह जो बाधो आहे ईअं था चवनि जी हा जेका घुरायो मुसलमाननि खे आया मुसलमान हज़रत जाफर बिन अबी तालिब खे पुछे दे ख़बर हज़रत ईसा जे बारे में तव्हांजो अक़ीदो कहिड़ो आहे अॼु वरी जी शिकायत हाणे खणी आहियां जंहिंसां असां ॿुधायूं था असां उहो ॿुधायूं था जेको असांजे नबी असांखे ॿुधायो आहे असल ॻाल्हि हाणे थी अचे तंहिं करे मां इहो वाक़ियो सॼो आंदो तव्हांजे साम्हूं बुलंद आवाज़ सां सुभाणे अल्लाह जो बारस कयो जंहिंसां नबी असांखे ॿुधायो आहे त हज़रत ईसा अल्लाह जो बंदो आहे अब्दुल्लाह रसूलुल्लाह कलमतुल्लाह रूहुल्लाह हज़रत ईसा अब्दुल्लाह रूहुल्लाह रसूलुल्लाह कलमतुल्लाह ऐं पाक दामन कुआरी बीबी मरियम जो पुटु आहे जो उनजी शादी कान थी अल्लाह पंहिंजे कुदरत कामिला सां हज़रत ईसा खे उन मां पैदा फरमायो जॾहिं हज़रत जाफर इहा ॻाल्हि कई नजाशी बादशाह खयो या काठीअ जो टुकड़ो खई दरबार में सभिनी जे साम्हूं खणी बीठो आहे जी ही ॾिसो था जी हा जे हिन जेका ॻाल्हि कई आहे इन काठीअ जे ज़र्रे जेतिरो बि इन को बदलाव कोन कयो आहे इन एतिरो बि फ़र्क़ु कोन कयो जो कुझु चयो आहे हक़ ऐं सच चयो आहे हिन जे नबीअ जेको फरमायो उहो हक़ आहे उहो सचो आहे कुफार काफ़िरनि जा मुशरिकनि जा मुंहुं लही वियो आहे जॾहिं मदीने वारे जे सदाकत जो हबशे में ऐलान थी रहियो हुयो तुझे शान मथां त्या कुर्बान नबी गुनाहगार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथां बिना पाच तुझो पाप जिस्म मखे खेल यूसुफ था तुझो यार हुस्न इसी हूर थियो है राम नबी तुझे शान था नजा जेनो निकरो अजाए न विच ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां ॻाल्हि चङी थी वेंदी नजाशी आहे जेके दरबार वारा हा जंहिंजा अक़ीदा सही न हा उतावड़िजी विया इहो छा ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो बानो हो त सम्झो वेंदा त अल्लाह जो बी मरियम जो पुटु थोरो त सम्झो अल्लाह जो कावड़िजी विया शोर खणी मचायो बग़ावत शुरू थी वई मुस्लमान खे नजाशी अचण ॻाल्हि ॿुधो बग़ावत मुंहिंजे ख़िलाफ़ मुंहिंजे रहियत वारनि कई आहे मां हिनखे ठाहिण जी कोशिशि कंदुसि जेकॾहिं ठही वञनि त तव्हांखे ख़तरो न आहे हिते रही पओ बाक़ी वारनि खे विझे मोटी वञे हिनखे कोन छॾींदुसि मुंहिंजे मुल्क में जिथे वञनि किथे रह पर जे उहो ॻाल्हि बि अची आहे त पोइ तव्हां अमल सां वापसि वञो वञा हुन छा कयो हिकिड़ी पर्ची लिखी उन पर्चीअ ते लिखियईं छा लिखियईं त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना मदीने वारे ते ईमान आणो अल्लाह जो सचो रसूल आहे उन ते मुंहिंजो ईमान आहे उहा पर्ची लिखी
ऐं पंहिंजो अंदर सीने वाले जाइ ते रखी ऐं हलियो वियो उन्हनि जो हेतिरो छा कयो। मके वारा शिकायत खणी आया हा, मुस्लमाननि इहा ॻाल्हि कई, तो उन्हनि जी तस्दीक कई, तो चयो हिन कख जेतिरो फ़र्क़ु कोन्हे को, इहा ॻाल्हि सही चई अथई। अलाह जो गानो चई, मरियम जो पुटु चई, कलमतुल्लाह अब्दुल्लाह कलमतुल्लाह रूहुल्लाह चई, हिन ॻाल्हि खे मञी असां तॾहिं तोसां कावरियासीं। ऐं तूं ॿुधाए हज़रत पंहिंजो नजाशी चयो, भला तव्हां ॿुधायो तव्हां छा था चाहियो, छा था चयो हज़रत ईसा खे? हज़रत ईसा खे चऊं था अलाह जो पुटु आहे। पर्ची पंहिंजे सीने में रखी, हुज़ूर ते ईमान आणंदी, चओ सुभाणे अल्लाह। हुन पर्चीअ ते हथु रखी, हीअं मथो रखी, जे मुंहिंजो हिन ते ईमान आहे। ॻाल्हि सम्झव कान शायदि, बुलंदा हुआ असां सुभाणे अल्लाह। जे मुंहिंजो हिन ते ईमान आहे, पर्चीअ ते मथो हथु रखी, जे मुंहिंजो इन ते ईमान आहे। हुननि सम्झो त जेका असां ॻाल्हि चई उन ते ईमान आहे। ईसा ने ॿियनि सम्झो त जेका असां ॻाल्हि कई आहे उन ते हिन ईमान आंदो आहे, पर हिन हथु रखी पर्चीअ ते हिन ते मुंहिंजो ईमान आहे। बादशाही हुनजी वई बची, हो वियो कया छिकदी, मुस्लमान खे चयो मूं वटि रहो। हाणे नजाशी बादशाह हुन जी ॻाल्हि रहिजी पई वञे, उहा ॻाल्हि कयो। जॾहिं न नजाशी इहा ॻाल्हि चई त हेतिरो बि फ़र्क़ु कोन्हे, तव्हांजे नबीअ सचो फरमायो आहे चई हाणे मूंखे तव्हां वटि को अलाह जो क़ुर मां जेको नाज़िल थियो आहे कुझु अथव या असल इहा ई ॻाल्हि करणी त क़ुर किथे किथे माण्हुनि में इनकलाब आहे, कीअं ख़ल्क़ जे दिलनि में रिकत पैदा कई, कीअं ख़ैरनि जे दिलनि में वञी करे उन्हनि जे अंदरि में रसूलुल्लाह जी बि मोहबत पैदा कई त अलाह जी बि मोहबत पैदा कई। हज़रत जाफ़र बिन अबी तालिब फरमायो, आओ अलाह जो क़ुर मूंखे कुझु यादि आहे, जे ॿुधा सूरत मरियम ऐं सूरत तोहा जी। जॾहिं हज़रत जाफ़र बिन अबी तालिब तिलावत शुरू फरमाई, ज़ाहिरा शागिर्द रसूलुल्लाह जो हो, सुभान अल्लाह, हुज़ूर जो सहाबी, हुज़ूर खां सिखण वारो, वरी ख़ासि तरह अहिड़े माहौल में जिते ग़ैर पंहिंजे मुंहं जी खाई चुका हुजनि ऐं उन जा सफ़ीर उते मौजूद हुजनि जेके हिननि खे उते कढण लाइ जाम वेठा हुजनि, अहिड़े माहौल में क़ुर जे पढ़ण जो लुत्फ़ ई पंहिंजो आहे। जॾहिं हज़रत जाफ़र बिन अबी तालिब अल्लाह जे कलाम जी तिलावत शुरू कई, पोइ उनजी जेका कैफ़ियत हुई उन जे कैफ़ियत जो ज़िक्र अल्लाह क़ुर में बयान फरमायो। अल्लाह ताला फरमायो, वइज़ा समिअू मा उनज़िला इलर रसूल तरा आयुनहुम तफीदु मिनद-दम'i मिम्मा अरफू मिनल हक़्क़ यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मश्शाहिदीन। रोज शुरू थी वियो, ज़ारो कतार रोअण लॻा। नजाशी बादशाह पाण रोए पियो, उन जे दरबार में जेके ईसाई आलिम वेठा उहे बि रोअण में शुरू थी विया। उन जा जेके पादरी हा, उन जा जेके हेठा हा, उन जा जेके दरवेश फ़कीर हा, सभु ज़ारो कतार रोअण में शुरू थी विया। अल्लाह ताला फरमायो, वइज़ा समिअू मा उनज़िला इलर रसूल, जॾहिं उहो ॿुधऊं जेको रसूल जे तरफ़ नाज़िल थियो आहे, तरा आयुनहुम, तूं उन्हनि जे अखियुनि खे ॾिसंदे, तफीदु मिनद-दम'i, अखियुनि मां ॻोढ़ा उन्हनि जूं अखियूं ॻोढ़नि खे वहाए रहियूं आहिनि। छो? मिम्मा अरफू मिनल हक़्क़, इन जे करे जो उन्हनि हक़ खे सुञातो ऐं इन ॻाल्हि जी तस्दीक कयो त आमना जे लाल जेको फरमायो सो हक़ ऐं सचो आहे। यक़ूलून, चवनि पिया, रब्बना, ऐं असांजा रब, आमन्ना, असां ईमान आंदो, फक्तुबना मअश-शाहिदीन, या अल्लाह जेके हक़ जी शाहिदी ॾियण वारा आहिनि असांखे उन्हनि सां गॾु लिखी छॾिजो। वो हफ्शे जे अंदरि नजाशी बादशाह जे दरबार में ईसा खे जंहिं शइ रुआरो हो उहा ॿी शइ कोन्हे, अल्लाह जो क़ुर हुयो। जननि जे दरबार जे हुलका खे रोअण ते मजबूर कयो। उन जा दरवेश फ़कीर सभु ज़ारो कतार रोई रहिया हुआ, छाजे करे? अल्लाह जे क़ुर जे करे। ऐं अॻिते दुनिया ॾिठो, उहे हुज़ूर जो कलमो भरे मुस्लमान थी विया। हुज़ूर जॾहिं मके मां हिजरत करे मदीने में आया हुआ,
70 माण्हुनि जो काफ़िलो जिनमें बादशाह नजाशी जो पुट बि हुयो वो काफ़िलो मोकिलियो हुई हुज़ूर जे दरबार में तोहफ़ा ताइफ़ ॾेई करे रवानो कयो हुई। जॾहिं उन हबशे मां काफ़िलो मदीने में आयो हो 70 माण्हू काफ़िले में शामिल हा। मदीने वारनि ॾिठो त उन्हनि माण्हुनि जी जेके हबशे मां आया हा उन्हनि जी ख़िदमत उन्हनि जी मेहमान नवाज़ी मदीने वारा पंहिंजे हथ सां पाण करे रहिया। ॻाल्हि पती अथव त सुभाणे अलाह ॾाढा ॾाढा पाणी साईं खयो अचनि मानी मुस्तफ़ा खयो अचे साहब या रसूल अल्लाह असीं ख़ादिम आहियूं असीं हिन जी ख़िदमत कंदासीं महिमान नवाज़ी। हुज़ूर फरमायो न हिन जी महिमान नवाज़ी मूंखे करणु ॾियो छो त पूरी दुनिया जे तख़्ते ते मुंहिंजे सहाबा खे अगरि सभ खां पहिरियां पंहिंजे मुल्क में जाइ ॾिनी ही त नजाशी बादशाह। जॾहिं मके जा माण्हू असांजा मुखालिफ़ हा जॾहिं सहाबा जा दुश्मन हा जॾहिं उन्हनि जा सफ़ीर मके मां निकिरी करे ग़लत प्रोपेगेंडा करण जे लाइ हबशे जे ज़मीन में पहुता हा उन्हनि जे ग़लत प्रोपेगेंडा खे कोन लिखियो हो ऐं पोइ बि मुंहिंजे सहाबनि खे उन जीअ में जायूं ॾिनियो हो त उहो नजाशी बादशाह हो। अॼु उन्हनि जा साथी मुंहिंजे मुल्क में मुंहिंजे शहर में आया आहिनि उन्हनि जी ख़िदमत मां मोहम्मद पाण कंदुसि उन्हनि खे पाणी बि साईं प्यारनि मानी बि मुस्तफ़ा ठाराइनि जेतिरा ॾींहं रहिया ख़िदमत चाकरी उन्हनि जी थी। जॾहिं उहे विया पे या रसूल अल्लाह कलमो भर त मुस्लमान थी पोइ ईंदासीं। हुज़ूर फरमायो पढ़ो ला खत्म करने जे लाइ उन वक्त में जेका शइ मुस्लमाननि खे ड्रॉ कराईंदी वो ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो पढ़ंदा वेंदा बुखूं उञो सभु हुननि जो लही वेंदो। इहो क़ादरी सिलसिले जो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो जेको तव्हां सां करण वारा आहियो अल्हम्दुलिल्लाह कलमो भरियो मुस्लमान थिया। जॾहिं मदीने मां निकिता पे त यहूदी बि मदीने में रहंदा रस्तनि ते बीही रहिया कि नजाशी जा माण्हू आया ॾिसो वञनि का कलमो भरियो तो मुस्लमान थी विया आहिनि। उन रस्ते तां गुज़रिया त हुननि खे मलामत करणु लॻा यहूदी ताना हणणु लॻा तव्हां पाण किताबी आहियो ईसाई हुयो मदीने में अची मुस्लमान थी विया छो थियो मुस्लमान। जॾहिं हुननि ते हुननि मलामत कई ऐं हुननि सचारनि जेको जवाबु ॾिनो उनखे अलाह क़ुरान में बयानु फरमायो ज़ोर सां सुभान अल्लाह जा छो थियो मुस्लमान। उन्हनि चयो वमा लना ला नुमिनु बिल्लाहि वमा जाअना मिनल हक़ व नतमउ अन युदखिलना रब्बुना मअल क़ौमिस सालिहीन। वमा लना ला नुमिनु असांखे छा थियो आहे छो न असां ईमान आहियूं अल्लाह ते ऐं हुन ते जेको हक़ असां वटायो आहे माना अल्लाह ते बि छो न ईमान आयो ऐं जेको मुस्तफ़ा जे सूरत में हक़ आयो आहे असां हुन ते छो न ईमान आयो। अल्लाह ते ईमान वसांदो आहे अवां मलामत कयो त भली कयो पर असां छो न ईमान आयो अल्लाह ते छो न आयो हक़ जेको असां वटि आयो आहे छो न आयो हुन ते ईमान असां उम्मीद रखंदा युदखिलना रब्बुना ही असांखे असांजो रब सालिहनि जे क़ौम सां दाख़िल फरमाईंदो। इन उम्मीद ते असां कलमो भरे मुस्लमान थियासूं। अल्लाह ताला फरमायो असाबहुमुल्लाह बिमा क़ालू जेको उन्हनि चयो उन्हनि जे चवण जे बदिले में अल्लाह उन्हनि खे बदिलो ॾिनो आहे एवज़ ॾिनो आहे कहिड़ो जन्नात तजरी अहिड़ा बाग़ अल्लाह खे अता फरमाया जंहिंजे हेठां नहरूं वहंदियूं ख़ालिदीन फ़ीहा ये हमेशा उन में रहंदा वज़ालिक जज़ाउल मुहसिनीन। अल्लाह फरमायो नेकोकारनि जी इहा ई जज़ा आहे हे नेक
हुजूर जो कलमो पढ़ियो वञनि था यहूदी जे मलामत जो हिन ते को असर कोन्हे अल्लाह ताला फरमायो मां हिन खे हमेशा वारा जन्नत जा बाग अता फरमाया हुजूर खे इन्हनि खे अर्ज़ कयो हो या रसूल अल्लाह क़ुरान ॿुधायो हुजूर सूरत यासीन जी तिलावत फरमाए यासीन जी तिलावत थींदी वई हे 70 जा 70 माण्हू हबशे वारा जेके आया हा तन में आलम बिहा नंढा फकीर दरवेश बिहा सब सारो कताल रोण लगा हा उन्हनि जे अंदर रिकत कंहिं पैदा कई रोण जो जज़्बो कंहिं पैदा कयो उहा कहिड़ी शइ जंहिं खे गोढ़नि खे वहण ते मजबूर कयो उहा का ॿी शइ कान ही अल्लाह जो क़ुरान हुयो पढ़ो अल्लाह जो क़ुरान मजबूत रखो असां ताल्लुक़ इंशाअल्लाह हुजूर फरमायो मजे क़ुरान जी तरफ दावत ॾिनी आहे फ़क़त हुदी अल्लाह सिरात मुस्तक़ीम अगर माण्हू खे तव्हां क़ुरान जी दावत ॾियो कि हुननि खे हिदायत मिली या न मिली आया या न आया इहो